ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह पारां सेवण जो दौरो करे मंछर जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सेवण में लेफ्ट बंद जे दौरे वक़्तु ॻाल्हाईंदे चयो आहे सेवण शहर खे ख़तरो हो, उन लाइ मंछर खे कट हयो वियो आहे। हुन चयो आहे मंछर ढंढ में पाणी जी सतह 123 RL थी वई आहे। सेवण शहर जे ॿुॾण जो ख़तरो हो, जंहिं सबबु मंछर खे कट हयो वियो आहे। वॾे वज़ीर जे बयान बाबति आगाह कंदा हलूं पिया। सेवण जे दौरे दौरान मंछर जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सेवण में लेफ्ट बंद जे दौरे वक़्तु ॻाल्हाईंदे चयो आहे त सेवण शहर खे ख़तरो हो, उन लाइ मंछर खे कट हयो वियो आहे। हुन चयो मंछर ढंढ में पाणी जी सतह 123 RL थी वई आहे। सेवण शहर जे ॿुॾण जो ख़तरो हो, जंहिं सबबु मंछर खे कट हयो ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं पिया। नाज़रीन, सेवण ऐं भान साहिबा सईदाबाद खे बचाइण लाइ मंछर ढंढ खे कट हयो वियो आहे। मूंखे आगाह कंदा हलूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जो चवणु आहे त मंछर ढंढ जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। उन दौरान संदसि चवणु आहे त लेफ्ट बंद जे दौरे वक़्तु संदसि चवणो त शहर खे ख़तरो हो, उन लाइ मंछर ढंढ खे कट हयो वियो आहे। हुन चयो मंछर ढंढ में पाणी जी सतह 123 RL थी वई आहे। सेवण शहर जे ॿुॾण जो ख़तरो हो, जंहिं सबबु मंछर खे कट ॾिनो वियो। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदा हलूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह पारां सेवण जो दौरो करे मंछर जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो आहे।